सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। याद रखा कहीं जो भी घर हुजे कोई भी हुजे, घर के रिश्ते जो वास्तु किचन सा है। जेकर किचन में खुरपी ऐं लोहांदो खड़कंदो तो रोटी तैयार थी, न खड़कंदो तो कॾहिं न थींदी। पोइ न सभु मुख ते वेठा हूंदा जेके बि आहिनि। इन करे घर में थोड़ी खिटपिट थींदी कोई भी हुजे। कोई चवे असांजे घर में कुछ न हूंदो, वो ख़बर जी दुनिया में रही सके तो, या बुखियो रहंदो या उन रहंदो, बाक़ी बल्दुस कुछ भी कोन्हे, कुछ न हूंदो। लेकिन उहा खिटपिट आहे छा जी? पर कमाल जी समझ जी ॻाल्हि इहा आहे, किचन जो रिश्तो आहे, खिटपिट लाज़मी थींदी, पर वो रिश्तो छा जो आहे, खिटपिट छा जी हुजणु खपे, धर्म नीति ज़बरदस्त के वाज़े करदी आहे। भई कहिड़ो हुजणु खपे? जेकॾहिं खुरपियो लोहांदो त खड़कंदा ई सही, भई कुझु बि थिए, कॾहिं बंदि थियण ई न। अगरि उहे खड़कंदा, पर समझ ॻाल्हि आहे, खड़कंदा जॾहिं जेकॾहिं रोटी तैयार थिए, जेतिरी उनमें टेस्ट ईंदी ओतिरो असां निभाईंदासीं। जेकॾहिं रोटी टेस्टी हूंदी, उहा बहितर हूंदी, त असां उनखे ओतिरी इज़त प्यार सां खाईंदा, चवंदा उहा रोटी आङुरियूं चटाईंदी आहे, जो आमतौर ते कहावत आहे। पर जेकॾहिं खुरपियो लोहांदो त खड़कंदो, पर जेकॾहिं रोटी खे तरो लॻी वञे या सड़ी वञे त पोइ छा थींदो? पोइ उहा रोटी कहिड़ी हूंदी? खाइण जहिड़ी हूंदी, बर्दाश्त करण जहिड़ी हूंदी, या थाली मुंहं में मारण जहिड़ी हूंदी? ॿिन्ही में जो छा हूंदो? रोटी उहा साॻी आहे, खुरपी लोहांदी बि साॻी आहे, तेल बि साॻियो आहे, घी बि साॻियो आहे, मसाला बि साॻा आहिनि, सभु कुझु सेम आहे, कुझु बि अलॻि न आहे, कोई फ़र्क़ु कोन्हे। लेकिन उहा ई रोटी या आङुरियूं चटाईंदी या आङुरियूं खोले करे मुंहं में ॾींदी, छा थींदो? ॿिन्ही वजो छा थींदो? हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थींदी। त साॻे नमूने जेका असांजी खिटपिट हुजणु खपे, यानी खड़को हुजणु खपे, आवाज़ हुजणु खपे, उहो बणाइण जे लाइ हुजणु खपे, ख़राबु थियण जे लाइ न हुजणु खपे। उनखे स्वादिष्ट बणाइण जे लाइ हुजणु खपे। जॾहिं असां पाण में विहूं, असांजी प्लानिंग हुजे त घर खे बहितर कीअं कयूं, प्यार सां कीअं हलायूं, असां पाण में पिटको कीअं कयूं, उहो न हुजणु खपे। असांखे पंहिंजे घर खे ॾिसणो पवंदो, भई कहें, छाकाणि हर घर असांजो प्यार ऐं मोहबत जो घर हूंदो आहे। असांखे कॾहिं बि थोरो आज़माइणो हुजे न, घर हुजे, परिवार हुजे, दोस्ती हुजे, रिश्तेदारी हुजे, कुझु बि हुजे, असांजी घणी ज़िंदगी प्यार ऐं मोहबत में गुज़रंदी आहे। तमामु थोरो न जे बराबरि हक़ीक़त में असां ॾिसंदा आहियूं, उहो असांजो झगड़ो या पिटको हूंदो आहे, बिल्कुलु न जे बराबरि। असां ॾिसंदा आहियूं, असां प्यार ऐं मोहबत सां ॾींहं छा, महीना ऐं साल बि हलंदा, पूरी ज़िंदगी में बि हलंदा। पर जॾहिं असां कंहिं पिटके खे ॾिसंदासीं, घर जे कंहिं बि झगड़े खे, जंहिं ॻाल्हि ते असांजो पिटको थियो आहे, मुंहुं मोटियाओ थियो आहे, या खेचातानी थी आहे, उहा सिर्फ़ु कुझु सेकंडनि या कुझु मिंटनि जी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त हूंदी कोन्हे, असां सिर्फ़ु सोचींदा आहियूं हिन ई कयो हूंदो। ज़्यादातर 90% उहा हूंदी आहे असांजी सोच जी हूंदी आहे, असां लफ़्ज़ ई कोन ॻाल्हाईंदा आहियूं, चलो ठीकु आहे, असांजा लफ़्ज़ बि कोन्हे हूंदा, 90% मरीज़ असांजा लफ़्ज़ कोन्हे हूंदा। असां सिर्फ़ु सम्झंदा आहियूं हिन ही कयो हूंदो, हीअं चयो हूंदो, हीअं सोचियो हूंदो, बसि उनजे चहिरे खे ॾिसी करे कुझु हिकिड़ो गुमान पैदा कंदा आहियूं। 10% असांजो ॻाल्हाइण जे करे झगड़ो थींदो आहे, 90% जेको आहे असांजी सोच जो झगड़ो हूंदो आहे, ॿियो कुझु बि न हूंदो। मां ॾिठो आहे। अगरि जेको ॻाल्हाइण जो हूंदो आहे, उहो बि हिकु अधु को लफ़्ज़ हूंदो आहे, बसि हिन खां वधीक कुझु बि कोन हूंदी आहे, थोरी घणी खणी कुझु मिंटनि जी ॻाल्हि हूंदी आहे। पर कुझु सेकंडनि या कुझु मिंटनि जे करे असां ॾिसंदासीं, कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं हिकु ॿिए जो मुंहुं ख़राबु करे छॾंदा आहियूं, ॻाल्हाईंदा बि न आहियूं, हिकु ॿिए जो चहिरो बि न ॾिसंदा आहियूं।
अगर असांखे थोरो अकल हुजे, असां ॿिनि मिंटनि जी ग़लति ॻाल्हि जे करे अगरि पंहिंजा चङा 4 ॾींहं विञाए छॾियूं, पाण में मुंहुं ख़राबु कयूं, वाइब्रेशन्स ख़राबु कयूं, पाण में न ॻाल्हायूं, झगड़ो कयूं, कुझु बि कयूं, 2 मिंटनि जे करे असां 4 ॾींहं ख़राबु कंदाऊं, पर थोरी सम्झ करे चइनि सुठनि ॾींहंनि जे करे ॿ ख़राबु मिंट ख़तमु न करे सघंदा आहियूं, हिक ॿिए खे विञाए सघंदा आहियूं, माफ़ु न करे सघंदा आहियूं, बाक़ी पाण में मिली न सघंदा आहियूं। इहो कहिड़ी ज़िंदगी आहे? छा आहे? जेकॾहिं असां 2 मिंटनि ख़राब जे करे 4 ॾींहं चङा विञायूं, उनजे बजाए असांखे अकुल हुजे, असां 4 सुठनि ॾींहंनि खे बहितर बणाइण जे लाइ सिर्फ़ु 2 ॾींहं ग़लति ज़िंदगी में कढी छॾूं न, असांजो घरु स्वर्ग थी वेंदो, असांजो जीवन बहितर थी वेंदो।